आबादगार तंजीमन जे इतिहाद शुगर केन एक्शन कमेटी पारां हैदराबाद में 23 दिसंबर ते ऐलानियल धरणे खे कामयाब करण लाइ कोशिशूं तेज़ कयूं वियूं आहिनि। जिने उन सिलसिले में टंडियालयार में हिकु अहम इजलास कोठायो वियो जंहिं में वॾे अंग में आबादगारनि शिरकत कई। इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे आबादगार अॻवान महमूद नवाज़ शाह, मलूक निज़ामाणी, फिदा हुसैन थेबो, मीर खान अकलाणी, असलम मरी ऐं ॿियनि चयो त हाणे हुकूमत सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न थींदियूं। ॾिसो, ॻाल्हियूं उन ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जंहिंमें का ॻाल्हि बची हुजे। हा, असांजी डिमांड 2015 हुजे हा ऐं पोइ सरकार कुझु 182 ते ॻाल्हाए त ॻाल्हायूं हा। हिन वक़्तु इहो मजमूई तौर ते कलोके इजलास में फ़ैसिलो थियो हो त छो त असीं 23 तारीख़ खे वेझा अची विया आहियूं ऐं ॾिसण में न पियो अचे त सरकार कंहिं तरीक़े सां को मिल मालिकान खे इहो सम्झाए त बाबा महिरबानी करे जेका ज़मींदारनि जी जाइज़ डिमांड ऐं नोटिफिकेशन आहे उन ते अमल दरामद जी सभिनी जी पंहिंजो रोज़गार जो सुवालु आहे। उन्हनि ज़मींदारनि जो बि जेके कम न पोखींदड़ आहिनि उहे बि गॾु आहिनि, जंहिंमें मुंहिंजो पंहिंजो मिसाल आहे। हीउ रोज़गार आहे जंहिं ते लत लॻी आहे सभिनी जी। मिल वारा या हरूभर जो ॾाढाई कयो बीठा आहिनि ऐं उन्हनि जी मनमानी आहे। असांखे मोट मिली आहे जेका इहे तव्हांजे साम्हूं आहे ऐं कल्ह असां मटियारी जे शेखार खैबर ऐं आख़ून खूह इन ते वियासीं। सभिनी असांखे फस्ट क्लास मोट मिली आहे। सभिनीनि चयो आहे त असां बिल्कुलु 23 तारीख़ ऐं पंहिंजूं गाॾियूं पंहिंजनि पोस्टुनि ते बिल्कुलु उते ईंदासीं ऐं जेतिरो वक़्तु चवंदो ओतिरो वक़्तु असां उते धरणो हणियो। इहो माशी क़तल जे ख़िलाफ़ जेको ज़रायत जो माशी क़तलेआम पियो थिए उन जे ख़िलाफ़ धरणो अनलिमिटेड धरणो आहे। सॼी सिंध जियां टंडियालयार में पिणु सरकारी मुक़ररु कयल अॻिते अमल न थियण सबबि आबादगारनि खे लखे रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। ज़िले जे आबादगारनि पारां हटड़ी बाईपास ते धरणे में वधि खां वधि शिरकत जो ऐलान कयो वियो आहे। कैमरामैन जान मोहम्मद समेजो सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध टीवी न्यूज़, टंडोला।